दोस्तों अस्सलाम वालेकुम। ॾिसो असांजो दोस्त शान पंहिंजो ॿिए जे अॻियां हथ झलण खां पंहिंजी महिनत मज़दूरी थो करे। शान छा पियो करे? छा थो करे? गाड़ी तो सफ़ा करे या? हलो गो 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 अजे जो तो सामू बी ने गाड़ी धोए तो धो ना गाड़ी उगो ना वही है दादी देख कर हेडो जे पर वाह शाना वाह। शाना मजदूरी वठंदे? हां। काॾे कंदे वो? गाड़ी वठंदे? हां। अब गाड़ी के हेडो गो हिन पासे ॾो और तो शीशे के गेदे शाना हिन मजदूरी में कमाए छा वठंदे? 200 वठंदे? हां। कोई पैसा गॾु कंदे? हां। पोइ छा कंदे? 200 शादी भी कंदे या? शादी कर दूं। हां। माई बच्चा के माई वठंदे? हां। चंग तरह शीशा साफ करो। अग में गाड़ी वठंदे? ना गाड़ी दे अग में छा वठंदे? माई। अग में माई वठंदे? हां। अच्छा और गाड़ी वठने ख्याल ना पराई गाड़ी भंजी न घणी मजदूरी मिलंदी थी? 200। हां। वॾी ॻाल्हि आहे। ॿियनि खे 60-70 मिलंदी आहे, तोखे 200 रुपयो थी मिले। एॾो भलो मज़दूर आहे छा? अल्लाह। दोस्तो ये असांजे गड़ियासीन जो मशहूर आहे शान फ़कीर, जेको ॿिए जे अॻियां हथ कोन थो झले, पंहिंजी महिनत मज़दूरी थो करे। अच्छा ऐं हिन जी उमेद आहे त हे पंहिंजो कार बि वठंदो, इन्हनि पैसनि मां शादी बि कंदो। काथों कंदे शादी? आबाद मां शादी कंदो। अच्छा माई बि हिन ॾिसी छॾी आहे। वॾो भाग आहे हिन जो। अलाह करे दुआ कयो दोस्तो त हिन जी शादी ते देवा हे पंहिंजे बचनि लाइ कमाए थो। ऐं उमेद आहे त तव्हां बि पिनण वारो कमु छॾे, ॿिए जे अॻियां हथु झलण वारो कमु छॾे, ख़ुदा जे अॻियां हथु झलियो, महिनत मज़दूरी कयो। खोलणो आहे ॾाढो कार में ठहे थो दोस्तो। हिनखे हाणे इहा गाॾी हिन जी थी वई। टाटा टाटा।